अस्सलाम वालेकुम। वरी प्रोग्राम सोना सुखन खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। असां सां गॾु ही सुहिणा सुहिणा बच्चा वेठा आहिनि। हूअं बि वॾनि खे घुरिजे त नंढनि ॿारनि खे नसीहत कनि, इस्लामी हदीसूं, इस्लामी तरीक़ा, निमाज़ पढ़ाइणु, क़ुरान मजीद पढ़ाइणु ऐं कुझु चङियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं जेके इंसानियत खे उजागर कनि, उहे ॿारनि सां करणु घुरिजनि। इहो फ़र्ज़ु बि आहे असां वॾनि ते ऐं असांजे लाइ इहो सुधारे जो अमल पंहिंजी इंसानियत खे बि उजागर करण जे लाइ आहे। त अॼु वरी हिकिड़ो सुठो पहलू हदीस जो खणी पहुता आहियूं। इंशा अल्लाह कंदो त हिननि ॿचड़नि खे सम्झ में ईंदो ऐं सुठो अमल ईंदो। अॼु जेका मां तव्हांखे हदीस शरीफ़ ॿुधाईंदसि उहा आहे भलाई ऐं कंहिंखे ख़ुशि करण जे लाइ। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फ़रमान आहे त जेको शख़्स कंहिं मोमिन जी दिलि ख़ुशि कंदो आहे त अलाह पाक हिकु अज़ीम फ़रिश्तो पखीअ वांगुरु पैदा कंदो आहे, जंहिंजा 1000 बदन हूंदा आहिनि ऐं उन हर हिकु बदन में 1000 सिरी लॻल हूंदी आहे, यानी मुंडी लॻल हूंदी आहे ऐं हर हिकु सिरीअ में 1000 वात लॻल हूंदा आहिनि। वरी हर हिकु वात में 1000 ज़बानूं लॻल हूंदियूं आहिनि ऐं उहा हर हिकु ज़बान 1000 ॿोलीअ में अल्लाह पाक जी तस्बीह कंदियूं आहिनि ऐं उन शख़्स जे लाइ क़यामत ताईं बख़्शिश जी दुआ कंदियूं रहंदियूं आहिनि। त ॿारो त अल्लाह साईं कंहिं बंदे खे कंहिं मोमिन जे दिलि राज़ी करण ते केॾो अज़ीम अजर अता करे थो त पाण कंहिंजी बि दिलि न रंजाईंदासीं, कंहिंखे बि ॾुख न पहुचाईंदासीं। छो त कंहिं बि मोमिन खे ॾुख पहुचाइण सां अल्लाह साईं नाराज़ थींदो आहे ऐं कंहिं बि मोमिन सां सुठाई करणु, भलाई करण ते अल्लाह साईं राज़ी थींदो आहे। त पाण नेकीअ जा कम कंदासीं। ठीकु आहे। हाणे इन वाइदे सां गॾु असां मोकिलाणी कंदासीं वरी ॿीअ हदीस सां गॾु हिननि ॿारड़नि सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तव्हां प्रोग्राम ॾिसंदड़ बि इन मां सबक़ु हासिलु कयो, नसीहत हासिलु कयो ऐं पाण बि भलाईअ जा कम कयो त जीअं रब्बुल आलमीन राज़ी रहे। आमीन।